أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم جعل الله الكعبة البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهدي والقلائد ذلك لتعلموا أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض وأن الله بكل شيء عليم صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इहराम जे हालत में शिकार करण खां मनो बयान फरमायो हो ऐं उन सां गॾोगॾु समुंड जो यानी मच्छीअ वारो शिकार करण जी वरी इजाज़त ॾियणु बयान फरमाई। अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला इन गुज़िरियल हुक्म जे नाफ़िज़ करण खां पोइ जेका इंसान जे नफ़्स ते इंसान जे दिलि ते जेको थोरो बोझ गुज़रियो उन बोझ खे हटाइण जे लाइ अल्लाह तबारक व ताला काबतुल्लाह शरीफ़ जे अज़मत खे बि बयानु फरमायो आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ में शरीयत हुनखे आज़ादु बनायो आहे त तूं हलाल पखी हलाल जानवर खाई सघीं थो, शिकार करे सघीं थो, घर में पाले सघीं थो, तोखे इजाज़त आहे। पर जॾहिं एहराम ॿधी काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में दाख़िल थियो उमिरे या हज जे नियत सां इरादे सां अल्लाह ताला फरमाएसि तो हाणे तोखे शिकार जी इजाज़त कान्हे त हुकुम करो आहे। साईं सॼो साल इजाज़त हुई, सॼी ज़मीन ते जिथे घुमां पियो इजाज़त हुई। काबतुल्लाह शरीफ़ त सॼी ज़मीन खां मुक़द्दस ख़ितो आहे, वॾी अज़मत वारी जॻह आहे। हिते जेको मूंखे शिकार मिलंदो उहो त वॾो नसीबनि वारो हूंदुसि। पोइ त हिते जेको जानवर मुंहिंजे न वज में हली आयो उहो त मुंहिंजे लाइ वॾी सआदत हूंदी ऐं अल्लाह ताला जे तरफ़ खां मां त हुनखे ख़ुशनूदी सम्झी करे हासिलु कंदुसि। पर हीअ त हुकुम थी वियो त हिते शिकार करणु हराम आहे। हुकुम जो थियो त शिकार करणु त हराम आहे, पर जे तव्हांजे हथ सां उहो शिकार थी वियो त तव्हांखे खाइणु ॿियनि खे खाइणु बि हराम आहे। हुकुम गरो थी पियो त हिन हुकुम गरे नाफ़िज़ थियण जे करे इंसान आहे फितरती तौर ते इंसान जे नफ़्स ते जॾहिं हिकिड़ी रुकावट पवंदी आहे त थोरो गरो लॻंदो आहे, पाबंदी ज़रा कुझु गरी लॻंदी आहे। पोइ अल्लाह तबारक व ताला ॼण त इहो अहसासु ॾियारे थो त तोखे ख़बर आहे असां तुंहिंजे मथां इहा थोरे वक़्त जे लाइ पाबंदी छाजे करे लॻाई आहे। त हिन जे करे जअलल्लाहुल काबतल बैतल हराम, अल्लाह ताला हिन काबतुल्लाह शरीफ़ खे वॾी इज़त वारो घर बनायो आहे। तोखे ख़बर आहे पूरी हीअ काइनात पैदा करण में जॾहिं अल्लाह तबारक व ताला ज़मीन आसमान सिज चंड सितारा अर्श कुर्सी सभिनी शयुनि खे ख़लक़ियो, मलाइक जिन्ननि इंसाननि हैवाननि पखियुनि परंदनि सभिनी खे जॾहिं ख़लक़ियो त अल्लाह ताला हिन ज़मीन खे जॾहिं बनायो त हिन ज़मीन ते को बि घर कोन हो। पहिरियों घर अल्लाह ताला इहो काबतुल्लाह बनायो। किन बुज़ुर्गनि त एतिरे क़दुरु लिखियो आहे त पाणीअ जे मथां अल्लाह तबारक व ताला हवा खे हुकुम कयो, उहा दज़ी खणी आई, धूड़ पाणीअ जे मथां छॾींदी वई, उछलाईंदी वई तां त तह बतह मिटीअ जा तह ॼमी विया, ज़मीन ईअं ठाही अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारे हुकुम सां। पोइ पहिरियां जेको मिटीअ जो ज़रो नुक़्ते जेतिरो पियो उहो काबतुल्लाह जे इन सरज़मीन वारो पियो। इहो ख़ितो पहिरियां इन जॻह ते नुक़्तो हिकिड़ो मिटीअ जो पियो, अल्लाह ताला उनखे फैलायो, सॼी रोए ज़मीन ठही वई। ऐं वरी हिन पूरी रोए ज़मीन ते पहिरियां घर इहो काबतुल्लाह अल्लाह ताला बनायो, मलाइकनि खां ठारायो।
पोइ वरी अलाह ताला आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान ख़लक़ियो हो पंहिंजे कुदरत वारे हथ सां, उन खां ठारायो, पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम खां ठारायो, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ठारायो हुयो, केतिरा ई भेरा ईअं हज्जाज बिन यूसुफ ठारायो, अब्दुल मलिक बिन मरवान उन जी तामीर वरी कुझु कराई, अहिड़ी तरह सां केतिरा ई भेरा ठहियो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जेको ठहियो उन खां पोइ ॿीहर हिनखे ड्राहे ठाहिण जे मथां पाबंदी लॻाई वई। पहिरियों घर इहो आहे हिन ज़मीन ते काबतुल्लाह। अल्लाह से फरमाए थो तोखे ख़बर आहे हिन काबतुल्लाह शरीफ़ जी अज़मत केॾी आहे। जेसीं ताईं इहो काबो ज़मीन ते मौजूदु आहे तेसि ताईं हिन दुनिया जे बर्बादीअ जो इरादो अल्लाह ताला नथो करे। जॾहिं सम्झो काबतुल्लाह खे ड्राथो वियो आहे, यकीन कजो त हिन दुनिया जे ड्राइण जो अल्लाह ताला इरादो कयो आहे। इधर शम्स कुव्विरत, सिज बेनूर कयो वेंदो, सितारा छाणिया वेंदा जीअं ॿेर छणंदा आहिनि, आसमान खे ईअं दज़ी करे उॾायो वेंदो, टुकड़ा टुकड़ा थी करे हलियो वेंदो जीअं झड़ गेलजंदो आहे गेलजी वेंदो, जबल धूड़ थी करे उॾामंदा जीअं ककर उॾामंदा आहिनि, हलिया वेंदा, ईअं सेकंडनि जो खेल थींदो। हीअ ज़मीन सॼी जो सॼी अल्लाह तबारक व तआला साह लॻंदुसि, ट्रैक्टर जी कीण लॻंदसि, हमवार थी वेंदी। जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ ज़मीन ते न रहियो सम्झो दुनिया वई। खोड़ सारियूं निशानियूं आहिनि क़यामत जूं, हिकिड़ी निशानी उन्हनि में हीअ आहे जेसि ताईं काबो पंहिंजे सर ज़मीन ते मौजूदु हूंदो, नथो रहे, उनजी हिफ़ाज़त कई थी वञे, तेसि ताईं अल्लाह ताला सम्झो दुनिया खे अञा हलाइण जो इरादो रखे थो। जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ ड्रथो तॾहिं सम्झो दुनिया वई। पोइ तोखे ख़बर आहे हिन काबतुल्लाह जी अज़मत केॾी आहे। अल्लाह से फरमाए थो इहो तव्हांजे लाइ महवर ऐं मरकज़ जी हैसियत रखे थो। तव्हांखे इल्मु हितां मिलियो, तव्हांखे तक़वा हितां मिली, तव्हांखे परहेज़गारी हितां मिली, तव्हांखे नूर हितां मिलो, तव्हांखे इंसानियत हितां मिली, तव्हांखे हया ऐं शराफ़त हितां मिली, छो त मुंहिंजो महबूब मोहम्मद अरबीअ जे पैदाइश जो इहो ई इलाइक़ो आहे मक्को। मुंहिंजो सुहिणो अरबी हिते ॼमियो आहे, हिते खेॾियो आहे, इन सरज़मीन ते रहियो आहे। इहा सरज़मीन मुंहिंजे हबीब जी आहे ऐं मुंहिंजे इन इहा सरज़मीन मां तव्हांखे सॼी दुनिया वारनि खे इल्मु मिलियो, नूर मिलियो, इंसानियत मिली, हिदायत मिली। पोइ इन जॻह खे तव्हां मामूली था सम्झो छा? जॾहिं इते तव्हां अल्लाह खे राज़ी करण जे इरादे सां इहराम वधी अचो तॾहिं ॿिया शौक़ शुगल छॾे ॾियो। इन जे करे तव्हांजे मथां असां इहे पाबंदियूं लॻायूं। हाणे अल्लाह ताला ख़ुदि तारीफ़ कंदे छा फरमायो, जालल्लाहुल काबतल बैतल हराम, अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह खे इज़त वारो घर बनायो आहे। इज़त कीअं आहे? कंहिं बि क़िस्म जो खून वहाइण उते इजाज़त न आहे। काबतुल्लाह शरीफ़ जी वॾी इज़त आहे अल्लाह ताला जे ज़ात वटि। थोरे वक़्त में मिसाल ॾियां, कॾहिं कॾहिं न घर जे अंदरि ॿ भाती पाण में कंहिं बि ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ कंदा आहिनि, थोरो बहस मुबाहिसो, पोइ तेज़ थी वेंदा आहिनि, पर घर जो वॾो ईंदो आहे त चुप थी वियो आहे। इहो वॾे जो अदब ऐं एतिराम हूंदो आहे। घर जो वॾो ईंदो आहे त पोइ पंहिंजो इख़्तिलाफ़ छॾे उन जाॾो ईअं हूंदा आहिनि खीर खंड, ॻाल्हाईंदा बि सफ़ा साफ़ सुथिरो, कमुकार बि हिक ॿिए खां सुवाल जवाब काशा वठंदा ॾींदा त अहिड़े अंदाज़ में जो वॾे खे महसूस ई न थींदो आहे त कोई पाण में अटकिया बि हुया। वरी वॾो हुयो त साॻियो हुनजो इख़्तिलाफ़ खणी शुरू बि थींदो, पर वॾे जो एतिराम इहो आहे। जीअं शागिर्द पाण में केतिरो बि इख़्तिलाफ़ कनि, विढ़नि रांदि कनि, उस्ताद आयो त चुप थी वेंदा, मुर्शिद आयो त मुरीद चुप थी वेंदा। ईअं बिल्कुलु काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में जॾहिं मके जा माण्हू शुरात खां वठी ईंदा हुआ, हता की उन्हनि में इख़्तिलाफ़ हूंदा, झेड़ा हूंदा, खूनरेज़ियूं हूंदियूं, केतिरा ई भेरा पंहिंजे पीउ जे कातिल खे बि काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद जे अंदरि ॾिसंदा हुआ त काबतुल्लाह शरीफ़ जो एतिराम कंदे ईअं हुन खां टारो करे वेंदा हुआ, ईअं हुन खां नज़र फेराए वेंदा हुआ ॼण हुनखे हुननि ॾिठो ई न आहे। एतिराम काबतुल्लाह जो त मालूम थिए थो अल्लाह तबारक व तआला जो फरमायो आहे त असां हिनखे काबतुल्लाह खे इज़त वारो घर बनायो आहे। कंहिं बि क़िस्म जो खून वहाइण हिते कंहिंखे इजाज़त न आहे, गंदगी फैलाइण जी इजाज़त न आहे, कंहिं क़िस्म जो हलाल शिकार जानवर उहो त इजाज़त न आहे, पर कंहिंखे ॾस ॾियण जी बि इजाज़त न आहे त जानवर थो वञे। ऐं कंहिंखे अहिड़े क़िस्म जो को लफ़्ज़ बि न आहे चवणो जो कंहिंजी दिलि आज़ारी थिए। हता की हज ऐं उमिरे वारो माण्हू जेकॾहिं भोग ठठोल थो कंदो हुते इहराम जी हालत में पंहिंजे साथियुनि सां ॿियनि सां अहिड़ा कचा भोग जंहिंमां थोरो बि बेहयाई या शहवाने ख़्यालात पैदा थियनि या अहिड़े क़िस्म जूं कूड़ियूं ॻाल्हियूं कहाणियूं
बदूड़ हणंदो थो वठे त उनजो हज ऐं उमिरो ई मकरो थी वेंदो। किन बुज़ुर्गनि त लिखियो आहे हज ई कोन थींदुसि, उमिरो ई न थींदुसि, छो त हीअ मुक़दस जॻह आहे। हिन जॻह ते हिन ज़बान खे ग़लति इस्तेमालु कयो आहे ऐं कंहिंखे दड़को गार गंद न ॾींदो, कंहिंखे अहिड़े क़िस्म जो को लफ़्ज़ न चवंदो जो हितां निकिरी अॻिते हली फ़साद पैदा थिए, या कंहिंखे कंहिंजे बारे में चुगली न हणंदो, ज़रे बराबरि बि फ़साद वारी ॻाल्हि न कंदो। जे ॻाल्हाईंदो त मिठो बोल ॻाल्हाईंदो, अलाह जी तस्बीह कंदो, क़ुर पढ़ंदो, कलमो पढ़ंदो, ज़िक्र कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, रब खे ॿालाईंदो, ॿी का ॻाल्हि ई न अथसि करणी। जे ॻाल्हाए त नसीहत चवे, दर्स ॾे, हुकुम सेखारे, आकाम सेखारे, हज ऐं उमिरि जो तरीक़ेकार सेखारे, ॿी ॻाल्हि करणी न आहे। छो त अलाह तबारक व तआला हिनखे काबतुल्लाह शरीफ़ खे इज़त वारो घणु बनायो आहे। इज़त वारो घर जॾहिं बणिजी वियो त विढ़ण हथा के बुज़ुर्गनि लिखियो आहे त धिके ॾियण जी बि इजाज़त न आहे। काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में एहराम ॿधी जॾहिं माण्हू तवाफ़ जे लाइ वञे थो, केॾी वॾी रश आहे, मजाल आहे जो कोई कंहिंखे धिको ॾे। रश जे पीअ में पाण वरितो केरु लताड़ियो किरियो, ॿी ॻाल्हि आहे, पर कोई ईअं ठूठ न हणंदुसि। जेकॾहिं हणंदो त उनखे हज ऐं उमिरि में सवाबु ओतिरो खुटी मिलंदो। किन बुज़ुर्गनि त लिखियो आहे त मकरो थींदुसि, एतिरी बि इजाज़त कान्हे। एॾो अमन जो अलाह तबारक व तआला हिनखे मर्कज़ बनायो आहे। पोइ इन जे करे त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अलाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ खे मर्कज़ हिन जे लाइ बि बनायो आहे त दुनिया जे अंदरि जंहिं बि शइ जो महवर ऐं मर्कज़ मौजूदु हूंदो आहे त उहा शइ मौजूदु हूंदी आहे। मर्कज़ वियो त शइ भई मिसाल तौर ते असांजे मुल्क जो महवर ऐं मर्कज़ गाज़ी हंधि इस्लामाबाद आहे। जेकॾहिं उहो कंहिं दुश्मन असांजो उॾाए छॾियो त मुल्क ई वियो। कंहिं घर जे सरबराही हैसियत रखण वारे माण्हूअ खे जेकॾहिं कंहिं दुश्मन अल्लाह न करे ज़ेर करे छॾियो त घर ई वियो। घर जी छत जेकॾहिं उॾामी वई, जेका मेन हुई, असुल मक़सदु इंसान जे लाइ छत हूंदो आहे, मथे छांव, उहा वई त घर वियो। चवंदा आहियूं छत पइजी वई माना घर ठही वियो। त इंसान ज़ात जे लाइ काबतुल्लाह शरीफ़ ईअं छत महवर मर्कज़ जी हैसियत रखे थो। उहो मौजूदु आहे त दुनिया मौजूदु आहे, उहो वियो त दुनिया वई। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमाए थो हिन एॾी वॾी मुक़दस जॻह वटि तूं ईंदे त अञा शिकार कंदे, अञा रतवा ईंदे, अञा कंहिंखे ॾस ॾींदे, इहे शौक़ु कंदे, हिते अची त इहे सभु शयूं छॾे ॾे। अलाह ताला इन जॻह जी वॾी अज़मत कई आहे, इन जॻह जी अज़मत ख़ातिर पंहिंजा शौक़ु छॾे ॾे। पोइ ॿियो लफ़्ज़ अलाह ताला फरमायो, असां सिर्फ़ु काबतुल्लाह शरीफ़ खे इज़त वारो बनायो आहे तव्हां असां पंहिंजे लाइ न, बल्कि क़ियामल लिन्नास, माण्हुनि जे रहाइश जे लाइ असां हिनखे अमन वारो बि बनायो आहे। क़ियामल लिन्नास, माण्हुनि जो क़ियाम थिए थो, उते रहाइश थिए थी, माण्हुनि खे अमन मिले थो। हाणे इब्तिदा में जॾहिं ॾिसबो त काबतुल्लाह शरीफ़ जॾहिं तामीर थिए पियो, इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम गॾिजी तामीर कनि पिया त उन वक़्तु झंग हो। जीअं गुज़िरियल रातनि में बि बयानु थियो त असां बि सगोरा तवाफ़ करणु ईंदा त हरण ऐं फाड़ा उन्हनि जे लाइ उन्हनि जे अॻियां ज़ोरीअ टपंदा, उन्हनि सां खनंदा, उनजे सामान सां पिया खनंदा, सिंगाणी खनंदा, मथे में ख़ारिश थींदी आहिनि। माण्हू वेठा हुजनि तवाफ़ जे इरादे सां नफ़िल पढ़नि या घुमंदा वठनि, उन्हनि जे विच में घुसी पवनि, उन सां खिसट कनि, एॾो पुरअमन माहौल। पर अलाह तबारक व तआला फरमायो हे तव्हांजे हथ में था अचनि ज़ोरीअ मथां तीर हणो, मथां छुरी हणो, मथां तलवार हलायो, नेज़ो हलायो, न न ईअं न कजो। त पोइ हाणे एॾो झंगली इलाइक़ो हो। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं दुआ घुरी, रब जाल हाज़ल बलद आमिना वर्ज़ुक़ अहलहु मिन अहलि समरात, वॾा लफ़्ज़ चया, हितां वारनि माण्हुनि खे मेवा खाराए, हिन जॻह खे अमन जो मर्कज़ बना। अलाह ताला अहिड़ियूं दुआऊं क़बूल कयूं। अॼु बि मके ऐं मदीने में दुनिया जे हर क़िस्म जो मेवो मौजूदु आहे। जॾहिं त मको पाण पहाड़नि जबलनि में आहे, मके में का शइ कोन थी फुटी सघे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। हाणे खणी जबलनि खे खोटे केतिरा ई फुट हेठि ॿाहिरां मुल्कनि मां मिटी खणी उते ॿीहर मिटी रखी, उन मिटीअ में नवां नवां ॿूटा फुटाइनि था, पर जबलनि में फुटण जी बात कान्हे का। उहा मिटी खणी जबलनि खे खोटे हेठां त 5 5 8 8 10 10 फुट ज़ार वांगुरु खोटे उन में मिटी भरे पोइ हाणे आबादी कनि था। उहो पंहिंजो उन्हनि जो शौक़ु आहे, पर ज़ाती तौर ते हिते मौजूदु कान हुई। ऐं ॾिसंदा आहियूं त हर क़िस्म जो मेवो दुनिया जो हुते पियो आहे। अलाए किथां किथां मेवा दुनिया जे कुंड कुर्छ मां गिलजीअ ते हुते पहुचनि था। अलाह ताला पुॼाए थो, उतां जे माण्हुनि खे खाराए थो। ऐं वॾा वॾा तिजारती वापारी काफ़िला
पुराणे ज़माने में ईंदा उठनि ऐं घोड़नि ते चढ़ी। हिन वक़्तु वॾा वॾा ॿेड़ा दुनिया जा अचनि था, सामुंडी ॿेड़नि जे ज़रिए ताज़ो माल जहाज़नि जे ज़रिए पहुचे थो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू अचनि था, उन्हनि जा पाण में मेल मुलाक़ात थिए थी, उन्हनि जूं इल्मी पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि थियूं, उन्हनि जूं पाण में रूहानी तरबियत तालीम थिए थी, गुनाह बख़्शाइण जे लाइ अचनि था, अलाह ताला जो रज़ामंदो हासिल करे वञनि था, पंहिंजा गुनाह माफ़ कराए वञनि था, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी ज़ियारत करे वञनि था, अलाह तबारक व तआला सां मोहबत जो ताल्लुक़ गंढे ज़िंदगी भर सुधरण जो अज़म करे वञनि था, ज़िंदगियूं संवारजी वञनि थियूं। अलाह ताला फरमाए थो, हिन जे करे असां काबतुल्लाह खे माण्हुनि जे क़याम जे लाइ सबब बि बनायो आहे। पोइ एॾो वॾो मक़ाम वारो जेको घर हुजे उते कम से कम खून त न वहायो, शिकार त न कयो, रत त न वहायो, इहे सभु शयूं छॾे ॾियो। ऐं हिन सां गॾोगॾु अलाह तबारक व तआला ईअं बि फरमायो वशहर अल हराम, ऐं इन जॻह ते ख़ुसूसन जॾहिं ज़ुल्हज जो महीनो हज वारो महीनो शुरू थींदो आहे, उन वक़्तु तव्हां माण्हुनि जी उते पीह ॾिसो, काफ़िलनि जी आमद रफ़्त ॾिसो, कीअं था अचनि, कीअं था वञनि, कीअं था तिजारती काफ़िला अचनि, वापारी कीअं था दुनिया जा मेवा उते छिकिजी अचे पहुचनि, कीअं तो दुनिया जूं सहूलियतूं सभु शयूं उते पहुचनि, कपिड़ो लटो पहुचे थो, सोना ज़ेवर पुॼनि था, हर क़िस्म जी जेका इंसान ज़रूरत वारी शइ आहे उहा दुनिया जे मुल्कनि मां छिकिजी हिते पहुचे थी। अलाह ताला फरमाए थो, इन इज़त वारे महीने में हिकु ज़ुल्हज जी बि इज़त आहे, काबतुल्लाह जी बि इज़त आहे, वरी उनखे असां अञा मक़ाम वॾो ॾिनो आहे। पोइ ख़बर अथव इन जो मक़ाम वॾो कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे आहे, थोरो तवजो खपे त ॿुधायां। अलाह से फरमाए थो, वल हादिया, एॾो अमन जो मर्कज़ आहे जो हिते क़ुर्बानीअ वारा जानवर काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में मके में पेश कया वेंदा आहिनि। लाखों माण्हू गॾु थियनि था, हर हिकु पंहिंजे तरफ़ खां जानवर, बकरी, गऊं, उठ पेश करे थो, उते अलाह जे नाले ते ज़बह थियनि था। वल क़लाइद, ऐं उन्हनि जानवरनि खे ॻिचीअ में हिकिड़ो पटो पारायो वञे थो, जीअं असां वटि बि उज़ा वारे जानवर खे सींगारण जे लाइ ॻिचीअ में पटो पाराईंदा आहिनि। चूंकि क़ुर पाक जे तफ़सीर करण वारनि उलमा मुहद्दिसीन मुफ़स्सिरीन लिखियो आहे त अञा हज फ़र्ज़ मुस्लमाननि ते न थियो हो, त जेके काफ़िला काबतुल्लाह वटि ईंदा हुआ अलाह ताला जी इबादत करण जे लाइ, उते जानवर को ज़बह करण जे इरादे सां परे खां पंहिंजो काहे ईंदा हुआ, त परे खां ई पंहिंजे जानवर खे घर खां ई ॻिचीअ में पटो विझी काहे ईंदा हुआ। पोइ रस्ते में जेकॾहिं को चोर, को डाकू मिलंदो त ॿियनि खां त जानवर फुरे वेंदा, खसे वेंदा, ऐं सामान वग़ैरह जेको जानवर ते लॾायल हूंदो सभु खणी वेंदा, पर क़ुर्बानी वारो जानवर माण्हू खां न खसींदा, एतिराम कंदा। पोइ कीअं सुञाणिजे त हीउ क़ुर्बानी वारो जानवर आहे, उनखे ॻिचीअ में पटो पातल हूंदो, उनखे छॾे ॾींदा। पोइ तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो, इहे पटे पातल जानवर ऐं माण्हुनि जूं पंहिंजे अलाह जे रज़ा जे लाइ क़ुर्बानीअ वारा जानवर पेश थियल, इहे सभु जो सभु उते अचनि था। दुनिया जे कंहिं बि कुंड गुड़श में एतिरो कोन्हे को जानवर जेतिरो ज़बह थिए, मुस्लमान ज़बह कनि था, पर इन जॻह ते घणो, ऐं उन जॻह ते उन्हनि ॾींहंनि में असां तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां उते तव्हां क़ुर्बानी कयो, उते भले सीर ॾियो, पाण ॾियो, ॿियनि खां सीर ॾियारियो, गोश्त खाओ, ॿियनि खे खारायो, सॼे दुनिया जे माण्हुनि खे इजाज़त आहे। पर जेसि ताईं एराम ॿधल अथव तेसि ताईं न, कुझु असांजे क़वानीन जी पाबंदी कयो। हीअ जॻह वॾी अज़मत वारी आहे, इन अज़मत जो लिहाज़ रखो। पोइ तॾहिं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला जॾहिं काबतुल्लाह शरीफ़, हिन दुनिया सॼीअ खे ख़तमु करण जो इरादो कयो न, त पहिरियां पहिरियां काबतुल्लाह शरीफ़ जे ॼाइण जो इरादो कंदो। हिन वक़्तु केॾी वॾी हिफ़ाज़त आहे। दुनिया में बि ईअं हूंदो आहे त जंहिं जॻह ते बादशाह रहंदो आहे, उन जॻह जी, उन बंगले जी, उन ऑफिस जी, उन ज़मीन जे टुकड़े जी, उन चौदीवारीअ जी वॾी हिफ़ाज़त हज़ारनि लखनि जे तइदाद में फ़ौजी बीहारे करे कई वेंदी आहे। पर उहो साॻियो ई मुल्क जो सरबराह जेकॾहिं उहा पंहिंजी जॻह ज़ाहि नई कराइणु चाहे या उन जॻह खे छॾे ॿी जॻह ते मुंतक़िल करणु चाहे, त उनखे ड्राइण जो इरादो कंदो आहे, त टके जा मज़दूर उनखे ड्राईंदा आहिनि। जॾहिं बादशाह रहे थो त उनखे लखनि जे तइदाद में फ़ौज उनजो तहफ़ुज़ थी करे, पर जॾहिं मुंतक़िल करण जो इरादो, ड्राइण जो इरादो बादशाह जो पंहिंजो थी पियो आहे, त 1000 रुपए मज़दूरीअ ते कमु करण वारा माण्हू उहे उनखे ड्राइनि था। त काबतुल्लाह शरीफ़ खे बि जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया खे अञा हलाइण जो, क़यामत खे नथो हाणे दुनिया खे बाक़ी रखण जो इरादो अथसि, त काबतुल्लाह शरीफ़ जी वॾी हिफ़ाज़त आहे।
वॾी हिफ़ाज़त आहे, एॾी हिफ़ाज़त जो जनाब अब्दुल मुत्तलिब जे दौर में इब्राहिम बादशाह वॾा हाथी फ़ौज लश्कर समेत काए आयो त मां हिनखे ड्राईंदुसि, पर मजाल ई कोन थियसि। अलाह ताला हिफ़ाज़त करण ते पियो त नंढड़नि अबाबील पखियुनि सां हुनजी हिफ़ाज़त कई, हुनजे हाथनि हुनजे फ़ौज सॼे खे नाकारा बनाई। उन खां पोइ केतिरा ई दुनिया जा ताक़तवर बादशाह काबतुल्लाह शरीफ़ खे ड्राइण जे इरादे सां निकिता, पर कंहिंजो बि वस न हली सघियो। पर रिवायत में ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रब तबारक व तआला हिन दुनिया खे ख़त्म करण जो इरादो कंदो तॾहिं काबतुल्लाह शरीफ़ खे हिकिड़े क़िस्म जो हबशी कारो सादड़ो, इंसाननि में जेको रंग पसंदि न आहे, कारो सादड़ो हबशी हूंदो हिकिड़ो, उहो अची करे हिन काबतुल्लाह शरीफ़ जे पथरनि खे उखेड़ींदो। पोइ न हिफ़ाज़त नज़र ईंदी, न फ़ौज नज़र ईंदी। अल्लाह ताला जॾहिं चाहींदो ड्राइण दुनिया खे ख़त्म करणु त बसि हिकिड़ो हबशी बचे हुनजे पथरनि खे खिंदड़े वेंदो। इहो रब तबारक व तआला जो हिकिड़ो निज़ाम आहे जेको इंसाननि बि उतां सिखी करे पंहिंजे लाइ तहफ़्फ़ुज़ जो हिकिड़ो तरीक़ेकार रखियो आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, ذَلِكَ لِتَعْلَمُوا أَنَّ اللَّهَ يَعْلَمُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ। इहे सभु ॻाल्हियूं हिन जे करे असां बयानु कयूं आहिनि त जीअं तव्हां सम्झी वञो त अन अल्लाह यालमु मा फि समावाति व मा फिल अर्ज़, ज़मीन ऐं आसमान में जो कुझु बि आहे उनखे रब जी ज़ात ॼाणे थी, ऐं रब जी ज़ात ज़मीन ऐं आसमान जे ज़रे ज़रे जी ख़ालिक ऐं मालिक आहे। उनजी ताक़त ऐं कुदरत आहे, उनजी मर्ज़ी आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो, ऐं सभु शइ जो इल्मु बि उनखे आहे। वअन अल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, रब तबारक व तआला हर शइ जी ॼाण चङी तरह रखंदड़ आहे। का बि शइ ख़ुदा जे इल्म खां ॿाहिरि कोन्हे, का बि शइ ख़ुदा जे इल्म खां रहियल कोन्हे। हर ज़रे ज़रे ते ख़ुदा खे इल्मु आहे, ख़ुदा खे ताक़त ऐं कुदरत आहे। अल्लाह ताला ख़ालिक ऐं मालिक आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो। तॾहिं फरमाईं त मां बनायो आहे काबो न, मां हुनजी अज़मत रखी आहे न, तव्हांजे लाइ क़यामगाह बनायो आहे, माण्हुनि जे लाइ फ़ाइदा रखिया अथमि, काइनात सॼे खे हितां नूर ॾिनो अथमि, नबी ॾिनो अथमि, उतां इल्म जूं लाटूं थो ॾियां, सॼी दुनिया खे रोशन कयो अथमि इल्म ई रूहानी तौर ते हितां। पोइ मां ई त हुकुम कयां न त हिन जॻह ते अचो त काबतुल्लाह शरीफ़ जे हुदूद में एराम ॿधो त पोइ शिकार न कंदा कयो। त पोइ हिन अज़मत खे ज़हन में रखी करे अल्लाह ताला जे हुक्म खे अखियुनि ते रखी करे लबैक चवंदा कयो। हीअ आहे अल्लाह तबारक व तआला जे काबतुल्लाह रब जे घर जो अज़मत जो बयानु जेको अल्लाह ताला ख़ुदि फरमायो। इन्हनि आयतुनि खे पढ़िजे थो त सचुपचु दिलि में हिकिड़ी छिक कशिश पैदा थिए थी त अल्लाह ताला जवानीअ में सिहत में चल इन्हनि जॻहियुनि जी ज़ियारत कराई, ऐं उन जॻह ते बंदो पहुची करे अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि बयानु कयल इल्मी नूरानियत ऐं लाटुनि खे उते वेही करे छल हासिलु करे। अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे इहा ज़ियारत नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।